सूअ तुंहिंजे मथां सिंध मुंहिंजे मां सूअ तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा हिकु कलम मां कीअं पूरो पवां हिकु कलम मां कीअं पूरो पवां सिंध मुंहिंजे मां सूअ तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखा Now I would like to call Mr. Madad Ali come on the stage for Sindhi speech. मोहतरम जनाब उस्ताद साहबान ऐं मुंहिंजे सफ़र जा हम सभु साथी अस्सलाम वालेकुम। सूरिया सिंगार असुल आशिकनि जो सूरिया सिंगार असुल आशिकनि जो मुड़न मोटन मेणो थिया निज़ारी निरवार मुड़न मोटन मेणो थिया निज़ारी निरवार कुसण जो इक़रार असुल आशिकनि खे। अॼु जे मौज़ू ते मूंखे लबकाशाही करण जो मौक़ो मिलियो आहे उनजो इनवार आहे शहीद सूर्या बादशाह। जनाब सदर वतन जी हिन अज़ीज़ धरती ते जॾहिं को ॾुखे वक़्तु आयो आहे त पगार खानदुन वतन जा कफ़न न रोणी दुश्मननि खे भॼायो आहे। जनाब सदर पगार खानदान एतिरी